जिंदाबाद अमन जिंदाबाद। Haji Mamwari biar cahaya dua tiga ganis. अमन जिंदाबाद अमन जिंदाबाद अमन जिंदाबाद अमन जिंदाबाद। हर कहीं सब चलो जल्दी। ये तो तू भी ये तू यार माफ में बत्ती को भी है ना सही। हर कहीं सब प्यार चाय अच्छा है तो बदले जो बात दोस्त भी पूछो दोस्ती कल तुम करो न जगह भाव ते जुल्म कयो प्यार खे वधायो नफरत मिटायो नारो ही लगायो नारो ही लगायो। अमन जिंदाबाद अमन जिंदाबाद अमन जिंदाबाद। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अब से लो सही है व्यो पर ता वडे ने क्या भाव है जी बिल्कुल साहब असी तमाम वडे मसले में पाथल आई जे कने तमा असा जी मदद कंदा असी तमा जी पूरी चाय पानी देता छा चाय पानी साईं जेको तवा चवंदा तव्हांजे कदमनि में हूंदो। वाह जबरदस्त। बार सबर हम समझी वियासीं तो तव्हां चवण छा था कयो। ऐं तव्हांखे इहो साफ़ साफ़ चई थो छॾियां त ॿीहर अहिड़ी ग़लती न करिजा। पैसा ॾोकर वञी उन्हनि खे ॾियो जंहिंखे उन्हनि जी ज़रूरत आहे। तव्हां असांखे रिश्वत ॾेई असांजो मान मर्तबो इज़त सचाई ख़राब करण था चाहियो। फोन बज रहा है इसको उठा लेना कोई और उठा। वालेकुम सलाम जी साईं। छो चुटा लगी है मैंने तो बुधायो ना अॻु में ऐं हा हमीज खे संभालियो महीने खां पोइ ईंदुसि हा। सूबेदार त पंहिंजे राती मसले जे लाइ हली वियो हाणे तमामु मुंहिंजी न हू वियो न त पाण जान छुटी वे हाणे कम थींदो गुलू वॾो मुड़सो जो असांखे बि सचाई सेखारी। तव्हां न सूबेदार खे छॾियो तव्हां न मसइले लाइ ॿई काफ़ी आहे। जेकॾहिं तव्हां असांजो साथ ॾिनो त माला माल थी वेंदो। सही आहे हिकु गुनाह न ॿ गुनाह पोइ असीं तव्हांजो साथ ॾींदासीं। हा हा तव्हांखे एतिरो ई मिलंदो पर हिन मसइले जी ढक रखिजो सूबेदार खे मसइले जे बारे में न ॿुधाइजो। सूबेदार खे इहा ख़बर न जो असीं तव्हां सां गॾु आहियूं। साईं सूबेदार हाणे महीने खां पोइ ईंदो। तव्हां हाणे ॿुधो असीं जेको मसइलो खणी आया आहियूं उहो दरअसल ही आहे। मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो असांखे वॾेरे ॻोठ मां निकाली करे छॾियो आहे। असीं हुन खां बदिलो वठणु चाहियूं था। तव्हीं हुन वॾेरे खे गिरफ़्तार करे असांजे हवाले कंदा ऐं उहे ॻोठाणा बेवस थी वेंदा। उहे ॻोठाणा पाण खां सवाइ ॿिए ॾांहुं न मुड़ंदा। वाह मुंहिंजा बाबा वाह पहिरीं कंहिंजो पियो। चलो ठीकु आहे अलाह ख़ैर कंदो मोकिलणे कोन्हे केरु अलाह ख़ैर मोकिलणे कोन्हे सुभाणे अॼु टाइम कोन्हे कुझु वरी कमकार आहे सुभाणे अलाह ख़ैर कंदो। ॿियो हाणे ॿुधो असीं तो ॻाल्हि ॿुधायूं त इहा ॿिए कंहिंखे ख़बर न पवे। हाणे हिनजी फिकर न कयो पैसा छो ॾिनाई। हाणे ॿुधो तव्हां जॾहिं वॾेरे खे गिरफ़्तार कंदा त इहो चइजा त ॻोठाणनि वॾेरे ते FIR दर्ज कराई।
असांजो नालो न अचे कंहिंखे ख़बर न पवणु घुरिजे। बिल्कुलु साईं। इहो चइजां त ॻोठाणनि केस करायो आहे, उन केस में असीं वॾेरे खे गिरफ़्तार कयूं। जीअं वॾेरे जा पुट सम्झनि त ॻोठाणनि केस करायो आहे ऐं असांजो बिल्कुलु नालो न आहे, पोइ हुन जा पुट पाणी असां वटि हली ख़बर ख़बर हलियोसि हलियोसि। सब कुछ बुद्धि वरतो आहे। इहा ॻाल्हि तो हिकिड़े कन मां ॿुधी ॿिए कन मां कढी छॾ, न त तुंहिंजे लाइ सुठो कोन थींदो। न ऐं सभु वॾेरे जे पुटनि खे ॿुधाईंदुसि। जे तो इहा ॻाल्हि वॾेरे जे पुटनि खे ॿुधाई तुंहिंजो पियो हिन दुनिया में न रहंदो। ठीकु आहे, आउं ॻाल्हि कंहिंखे बि न ॿुधाईंदुसि, पर मुंहिंजे बाबा खे कुझु न थिए। वॾेरे खे गिरफ़्तार करण आया आहियूं। कहिड़े जुर्म में गिरफ़्तार था कयो? ॻोठाणनि वॾेरे ते केस लिखायो आहे। छाजो केस? कहिड़ो खून कई आहे? ॻोठाणनि एफआईआर दर्ज कराई आहे, वॾेरे गिरफ़्तार करियो था। तव्हीं वञी ॻोठाणे खां करायो। हलो अचो ते अचो आउं फोन कर दी सर। हलो उठो। चल गोली रहा मात्र। गोली है गोली रहा। इहो भलो कम करे आया जो ने गिरफ्तार करे आया। बस तव्हांजो हुकुम वरी असांजो कम न। हाणे वॾेरा ॿुधाए असांखे घर मां तो निकाल कयो। देवरा जी जो वक्त ईंदो वॾे भाउ जी इज़त न कई पछताईंदे। हाँ इहो सम्झी छॾियो त आम्हूं ॻोठ जो वॾेरो आहियां। मुंहिंजा पुट ज़रूरु ईंदा, ॻोठ वारा मूंसां गॾु आहिनि। असां तव्हांजे पुटनि ऐं ॻोठाणनि खे अहिड़ो त बेवकूफ़ बनायो जो तुंहिंजी त कतई यादि कोन ईंदी। बाबा हन हिनखे गोली हल त पाण हलूं। कहिड़ियूं मयारूं गैरनि खे ॾियूं पंहिंजा हाणे था ॾुखाइनि। दहशतूं दाबा धमकियूं सहंदे सुॾकियो साह खणनि। दहशतूं दाबा धमकियूं सहंदे सुॾकियो साह खणनि। तव्हां वरी हथ वधे वेठा आहियो।
पुट सब्र करो पाणी गुजारी निकरंदो तव्हांजे लाइ बाबा लाल छा छा कयो पर तमी हाणे तव्हांजो जे पीअण असां खां बर्दाश्त नथो थिए तव्हांजी ज़रूरत कोन्हे जेको तव्हांखे खपे सो बि करियो ते लाज जे करे बबल जो पासे अच्छा जिंदा रखो परीने आदम कई गाना थी तमी वजो ना था त सुठो कोन थींदो हलो त हलो अस्सलाम वालेकुम हाँ छो असांजे साम्हूं आया आहियो तव्हां त सभु रिश्ता नाता सभु तोड़े छॾिया न चाचा चा बाबा पुलिस वारा गिरफ़्तार करे विया आहिनि तो पोइ असीं छा करूं हलो था तव्हां असांजे चाचा ईअं तव्हां नथा चई सघो असांखे तव्हां वञो था अदा के कहिड़े केस में गिरफ़्तार करे वियो ख़बर कोन्हे अदा ॻोठाणनि वारा चयो पुलिस वारनि चयो ॻोठाणनि केस दर्ज करायो हुनजे में करे विया आहिनि ख़बर कोन्हे पाण ॻोठाणनि खां ज़रूरु बदिलो वठंदासीं तव्हां असांखे धार न थी असांजे हर शइ में साथ ॾिजो त पाण ॻोठनि खां पंहिंजो बदिलो ज़रूरु वठंदासीं इंशाअल्लाह 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 ने था दुखाइन कहिड़ियूं मयारूं गैरन खे ॾियूं पंहिंजा हाणे था दुखाइन रत नुपूड़े रोंडन पिया था जूस जलन जो पिया पियारिन रात किथे आहे तव्हां वॾेरे खे गिरफ़्तार छो कयो वॾेरे संदसि बाबू जो खून कयो हुन करे असां हुनखे गिरफ़्तार कयो दफ़्तरी जे पुट शादे में एफआई दर्ज कराए पोइ बस असां शादे में मूंखे चयो त ॻोठाणनि खे मुंहिंजे लाइ मोकिलिजे ऐं हुननि खे सहूलियत मुहैया कंदुसि ऐं मुंहिंजी शर्त ॿुधाईंदुसि बाबा हाणे मुंहिंजी पढ़ाई कीअं ख़तमु थींदी हाणे सभु ख़ाली अचे वारे वार क़िस्मत तुंहिंजा रंग छो छो ख़ाली आहिनि हाणे इहो ई हिकिड़ो वस रहियो आहे जो पाण वॾेरे जा शर्त पूरा करियूं आजी कबो ॿियो छा वाह 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 क़िस्मत तुंहिंजा रंग हाणे अञा हलूं हुन वॾेरे भाउ सां ॻाल्हायूं था अची
केड़ा राजो राजो बेटा एच लाइच चा पियो चा सबर जल्दी जल्दी तो शर्त बुधाणा वा वे असांखे शर्त ॿुधाए ऐं बस को छा करियो साईं हाणे तव्हां ई बसि असांजे रहियो असांखे बसि शर्त ॿुधायो ऐं सहूलियत मुहैया कयो तव्हां हाणे मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो मुंहिंजो बाबो त हाणे हिन दुनिया में न रहियो आहे हाणे आऊं तो ई तव्हांखे कुझु शर्त ॿुधायां हिकु नंबर पहिरीं ॿुधो तव्हां पंहिंजे फसलनि जी जेका अधु कमाई थींदी उहा मूंखे ॾींदा नंबर ॿियो असीं जेको कंदासीं ऐं असीं जेको चवंदासीं तव्हीं बिल्कुलु उनजे मुताबिक़ ई हलंदा हाणे शर्त नंबर टियों ॿुधाए छॾ न सब्र सब्र कर फर त कोन करनि आख़िरी शर्त इहो आहे त तव्हांजो जेको मावड़ थींदो उन मां बि असांखे ॾींदा जेकॾहिं तव्हां शर्त पूरा न कया तव्हांखे सहूलियत मुहैया न थींदी हाणे तव्हां हक़ करो थी हिन पने ते सही कयो छा इहो मूं कॾहिं ज़िंदगी में न ॾिठी असीं ही साइन कंदा आहियूं चाचा ये न ॻाल्हि ईंदी आहे साईं मूंखे ॾे ठहियो अचे ही पंहिंजो सबूत खणण हाणे तव्हां वञो असीं हिन ते अमल कंदासीं सारा जग घूमे आवे सारे रास्ते ढूंढे आवे अपने घर का पता जाने क्यों भूले आवे इस मोड़ से मुड़ गया मैं औरों से क्यों जुड़ गया मैं अपनों से ही खता जाने क्यों कर गया मैं माफी मिल जाए मुझे आंसू थम जाए मेरे बात ये सुन ले वो खुदा डप्पू दो दी यार जल्दी कर यार टाइम हो रहा है डप्पू दो दी आऊं कोन अचा मैं अच्छा यार से किरण दे मूंखे लॻे थो इहे माण्हू केरा न न कौन के हला तो जब भले क्या हो रहा है ठगो वडी गया के भाई यार आऊं माण्हू आहियां को आलम चना कोन आहे को संगू इहो फैलाए ॾींदो फस्ट दे लिया अच्छा वाह तो इन चालाकी के खिलाफ बस बस इहो त असांजो खानदानी कमु आहे तव्हां गोठा वॾेरे जे पुट खे वेरो को बनाए पर गोठा रंग वेरो को बनाए देखे त चेको अटकल वाह सही वाह अमन जिंदाबाद ना ऐं सभु वॾेरे जे पुटनि खे ॿुधाईंदुसि जेको या ॻाल्हि आहे रे पुटनि खे ॿुधाई इहो पियो हिन दुनिया में न रहंदो ए ला असां कहिड़ा ॾोह कयूं आहे जो असां त अॼुकल्ह एतिरा ज़ुल्म पिया थियनि अवान फरीद जे करे तकड़ करे जेको कबो मरे वेठा दुख झलियो दुखनि में हथ हूंदा हा दुखनि जो वज़न बि झलियो हा बसि हथ मथियां बीठाइजो बसि हा कुझु कोन थींदो ॿुधी छॾियो इहो पाण उदासीअ में हथ वधाइनि त मूंखे अल्लाह ते पूरो भरोसो आहे पाण इंशाअल्लाह हिकु ॾींहुं ख़ुशि थींदासीं बसि को वॾेरो हाणे पाण वटि अची वञे न त पोइ पाण वटि बाबा आज़ाद जो मासूम किथे आहिनि परेशानी में गुम थी विया आहिनि भला 20 वसाल
बस हाणे यार ॻाल्हि ॿुधो, हाणे हलो हलो पाण हुननि जा शर्त बि क़बूल कया, हाणे पाणी बि आयो आहे, को बि पाण खे न फ़ाइदो कोन्हे, पंहिंजे पेट लाइ कुझु करियूं त सही। छा करियूं यार, बस पंहिंजो जेको बनीन मां ॿारनि मां सभु नफ़ो थियो उहो सभु खणी पाण को टके जो फ़ाइदो बि न आहे। हाणे हो महीने जी फी बि अचनि था, मूं वटि पैसा आहिनि ई कोन, ऐं पंहिंजे पुट जी पढ़ाई कीअं करे। तव्हां मुंहिंजी ॻाल्हि न रखी, तव्हां तकल में कमु कयो आहे, तव्हां मूंखे मौक़ो न ॾिनो। जेकॾहिं तव्हां मुंहिंजी ॿुधो आहे त अॼु ॾींहं न अचनि हा। बाबा चाचा हाणे कुझु नथो थी सघे छा? जी ॻाल्हि ॿुधो, हिकिड़ो रस्तो अञा आहे, वॾेरो बि जेल में आहे, वॾेरो बि जेल में आहे, हाणे पाखे बीहण मां कुझु कोन मिलंदो। पोइ हलो त हलूं, सूबेदार मूंखे पक आहे त को न को रस्तो सूबेदार ज़रूरु कढंदो पाला। पर हुनजी ड्यूटी त ॿिए हंधि लॻी आहे। तव्हांखे ख़बर न आहे हुननि जी ड्यूटी महीने में चेंज थींदी आहे। हा वरी चओ। वाह क़िस्मत तव्हांजा राणी आहे। हलो हलो खिलाड़ी बनते खतरों से जिंदगी ज्यादा अच्छी लगती मुझे, सपनों में नींद में ही चल रहा मुझे पकड़ो बे, ठुकराया तुझे अपनों ने। अरे चिल लेना ब्रो, जो तू करता है कर फिर तो रिल लेना ब्रो। स्किल्स की बातें बोल कहाँ पे मिलने का ब्रो, अगर गेम वाली बातें फिर हिल देना। ऑल टाइम क्लासिक बोले दिल से। अस्सलाम वालेकुम। हाँ न, वरी वापस यहाँ पंहिंजे स्टेशन तां वञी रहियो आहियां। ख़बर आहे कहिड़े कम लाइ आया आहियो? सूबेदार ते कोन्हे हवी त हलिया वञो। जहिड़ो का त अची आया और वठी वञो। हलो 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 हलो। खेर ताए तव्हीं मूंखे ख़ुशबू लाइ ॾिसण में न अचो पिया, पर गमगीन पिया आहियो, इन जो छा मतिलबु आहे? चौकीदार साहब असांजा ॻोठाणा अॼु रेल में। हा यहाँ बस तव्हां ई मदद करे सघो था। छो वॾेरे खे छा थियो? ॻोठ जो जेको वॾेरो हुनखे छा थियो? हुनजो जेको वॾो भाउ आहे दोस्त अली, हा हुनखे खूने केस में पुलिस वारनि खां बंदि कराए छॾियो आहे, तंहिं करे उहो जेको नंढो भाउ आहे उहो असांजे मनमानी हलाए पियो, असांखे पाणी नथो ॾिए। कहिड़े खूने जे केस में? साईं इहो दोस्तरीअ जो पुटु तव्हांजी पुलिस सां गॾिजी हुनखे गिरफ़्तार करायो वियो। ॻोठ जो वॾेरो हुनखे? हा अरे त कारो इलाही आहे, पाण छा में ॻाल्हायूं? अचो अचो पोइ सुकून सां ॻाल्हायूं था। दोस्तरी हुनजो पुटु तव्हांजी पुलिस सां गॾिजी हुनखे गिरफ़्तार करायो वियो। ॻोठ जो वॾेरो हुनखे? हा अरे न इहो वॾेरो इहो जेको दोस्त जी हिनखे आउं हेरे ॾिसो पियो अचां, आउं सम्झी वियो तव्हां चवण छा थियो।
ऐं माना इहो सम्झे त तव्हां जेको वॾेरो आहे उनखे गिरफ़्तार में असां ई माण्हुनि कयो आहे माना खून जे केस में खून जो केस न कंहिंजे खून जे केस में इहो मूंखे सम्झ में नथो अचे ही हुनजे पुट चयो त हुनखे वॾेरे मारियो हिन करे उहो वॾेरो जेल में आहे वॾेरे जे न हुअण करे असीं चुप था ॾुखनि में आहियूं अभी थोरो वठण सब्र रखो ॿिनि हवलदारनि खां पुछां सॼो मसइलो आहे छा सॼो उन जो हथ आहे न त इन खां पुछां साईं हुनजो पीउ ज़िंदा आहे हिन वॾेरे खां बदिलो वठण पिए चाहियो हिन करे हिन असांजो इस्तेमालु कयो साईं हुन में असांजो आहे असां हिन पैसा वठी मूंखे ॿुधी शर्म पियो थिए त तव्हां उन्हनि सां मिली अमन खे उबतो करे छॾियो अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे पोइ इहो वॾेरो किथे आहे साईं इहो हुननि वटि आहे असां वटि कोन्हे मुंहिंजी ॻाल्हि ध्यान सां ॿुधो जीअं हुननि तव्हां सां चालाकी करे तव्हां ते ज़ुल्म कया तव्हांखे रुआड़ो तव्हांजा सुख तबाह कयो तव्हांखे दुख ॾिनो जीअं उन्हनि चालाकी कई आहे पाण चालाकी करे उन्हनि खां कतरे जो बदिलो वठंदासीं इहो मुंहिंजो तव्हां सां वाइदो आहे हर इहो त हक़ सही चयो पर तूं मूंखे तव्हां ॿिन्ही ते भरोसो न रहियो ऐं कीअं तव्हां ते भरोसो रखां हाणे हिक जॻह ग़लती थी वई हाणे ग़लती कोन थी इंसान ख़तम जो घर आहे तव्हांजो घर इहो त आहे साईं बसि हा असीं तव्हां सां गॾु आहियूं असीं हाणे तव्हांजो साथ कॾहिं बि कोन छॾींदासीं अमन जिंदाबाद अमन जिंदाबाद अमन जिंदाबाद अमन जिंदाबाद हर कहीं सा प्यार क्यों नफरतूं ख़त्म कयो पाण ते न पंहिंजे कंहिं भाव ते ज़ुल्म कयो हर कहीं सा प्यार क्यों नफरतूं ख़त्म कयो पाण ते न पंहिंजे कंहिं भाव ते ज़ुल्म कयो प्यार खे वधायो नफ़रतूं मिटायो नारो ही लॻायो नारो ही लॻायो अमन जिंदाबाद अमन जिंदाबाद अमन जिंदाबाद अमन जिंदाबाद क़ौम सां सचा थियो वतन लाइ जान ॾियो पाण में विड़ी पंहिंजो छो पिया एॾो ध्यानु कयो क़ौम सां सचा थियो वतन लाइ जान ॾियो पाण में विड़ी पंहिंजो छो पिया एॾो ध्यानु कयो हथ सां हथ मिलायो मोहबतूं वंडायो नारो ही लॻायो नारो ही लॻायो अमन जिंदाबाद अमन जिंदाबाद अमन जिंदाबाद अमन जिंदाबाद अस्सलाम वालेकुम